मेहरबानी दादा, मेहरबानी। गीता जी के तमाम घणियों घणियों वाधायूं। गीता जी के तमाम घणियों घणियों वाधायूं ऐं शुभ इच्छाऊं आहिनि त ये पहिरीं सीडी रिलीज़ कई अथव, घटि में घटि साल में हिकु ॿी बि सीडी रिलीज़ करे रखी। इन खां पहिरीं ओम शांति जूं मुंहिंजूं 2 सीडियूं रिलीज़ थियूं आहिनि। हा, ऐं तमामु जल्दी हिकिड़ी ॿी बि सिंधी सीडी मुंहिंजी रिलीज़ थींदी ऐं इन में मां तमामु विशेष योगदान चंदसि जगदीश लालवाणी जो। इन्हनि मूंखे ॾाढो साथ ॾिनो आहे, हिकु भाउ वांगुरु बिल्कुलु। असां 7 महीननि खां तमामु वधीक महिनत कई आहे ॿिन्ही ॼणनि। इन्हनि जो विशेष सहयोग आहे असां ते ऐं इन्हनि खां वधीक इन्हनि मूंखे फादर वांगुरु बिल्कुलु गाइड कयो, हर कंहिं तमामु सुठे नमूने साथ ॾिनो। ऐं इन ऑडियो ठाहिण में मूंखे तमामु वधीक जेको साथ ॾिनो आहे मुंहिंजो भाउ रमेश नानकाणी। शुरू खां ई असांजे मतिलबु ॿिन्ही जी हिकिड़ी दिलि जी इच्छा हूंदी हुई त असां शुरू खां ई मतिलबु असां इन्हनि साथ ॾिनो आहे तमामु सुठे नमूने। जय झूलेलाल। माण्हूअ जे कमु करण जी इच्छा हुजे त कीअं रस्ता खुलंदा वेंदा आहिनि, माण्हू गॾु जुड़ंदा वेंदा आहिनि, तीअं हे बि निकिता अकेला हुआ पर हाणे उहो जेको हिननि ॿिज पोखियो हुयो उहो हाणे वट वृक्ष थी वियो आहे ऐं हिननि जी तमामु वॾी टीम तयारु थी वई आहे। ऐं हिते अचण खां पहिरीं मूंखे चयूं अॼु पहिरीं सीडी रिलीज़ कयूं था, पर दिलि जी भावना चए थी त जल्दी वरी हिकु ॿी सीडी रिलीज़ कंदासीं। त इहा हिकिड़ी तमामु सुठी कोशिशि आहे कि असांजे सिंधी जातीअ में अहिड़ा नवां नवां गायक अचनि था जेके न सिर्फ़ु पंहिंजा एफर्ट्स ॾियनि था, पंहिंजा पैसा लॻाइनि था ऐं तमामु सुठे नमूने ॻाए करे उनखे तमामु सुठे संगीत में ढाले करे सिंधी समाज ताईं रखनि था। त उन्हनि खे शाबाश बि आहे, उन्हनि खे असांखे हिमथाइणो बि आहे। ऐं असीं हिननि जूं सीडीज़ कुझु कंपनीज़ सां असांजो टॉक चालू आहे, उते बि इंटरनेट ते बि असीं उहे ॾींदासीं। ऐं जेके असांजा म्यूज़िक सेंटर्स आहिनि, कैसेट्स या जेके शॉप्स आहिनि असांजे उल्हासनगर कल्याण कैंप में, हिते बॉम्बे में, थाणा में, जिते जिते सिंधी पॉकेट्स आहिनि उते सभिनी हंधि पहुचाईंदासीं। तव्हां ताईं इहा सीडी पहुचंदी। ऐं हिते बि कुझु सीडीज़ खणी आया आहिनि, किन खे बि जेकॾहिं वठणी हुजे त 100 रुपीस हुनजी मानधन आहे, भेटा आहे, त तव्हां वठी सघंदा आहियो। ऐं मां चवंदुमि की हिननि जहिड़नि कलाकारनि खे, फ़नकारनि खे हिमथाइणु सिंधी समाज लाइ बि तमामु सुठी ॻाल्हि आहे। शोभा लालचंदानी खे बेशुमार शुकराना था ॾियूं ऐं तव्हां सभिनी जा बि जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि, हिकु दफ़ो पंहिंजे लाइ बि ताड़ी था वॼायूं त असां सिंधियत जो न वॾे, तमामु वॾे शाहकार जॻह ते आहियूं जिते सभई सिंधी इन बहाने त गॾिजंदा आहियूं की सिंधी हिकु आहियूं। हिन सेंटर्स जे करे त जुड़ंदा आहियूं सभु, की अॼु दुबई मां, मस्कत मां, बॉम्बे मां, उल्हासनगर मां, पूना मां, नासिक मां घणेई असांजा भाउर आया आहिनि। त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु ख़ुशी थी। ऐं मुंहिंजे नीरू भाउ जा बि शुकराना।
तमामु सुठा सालनि खां वठी गॾु आहियूं गिरीश भाई बि गॾु आहिनि ऐं हाज़िरी ॾींदा हाणे थोरी देरि गिरीश भाई बि ऐं सभई गॾिजी करे पोइ वरी अॻियों प्रोग्राम बि सभिनी खे बुख बि लॻी हूंदी बती न आहिनि त जय झूलेलाल प्रेम सां चवंदा जय झूलेलाल थैंक यू महिरबानी हिकिड़ो मिंट ॿियो वठंदुसि दादा लालवाणी साहब दादा हिकिड़ो मिंट जीअं त गीता जी चयो त हिकु पिता वांगुरु हिननि गाइड कयो आहे हिननि खे त छो न हिननि जे हथां ई हिकु गिफ्ट नंढी ॾियारी वञे ऐं हीअ दादा ठाकुर चावला जी यादि में हिकु ख़र्ची आहे तव्हांजे लाइ प्रसाद आहे इहो क़बूल खे फरमाईंदा महिरबानी तव्हांजी ॾाढी